फ़क़ीर जी सदा ख़ैरात में राणी ॾे। बादशाह जे महल जे ॿाहिरां फ़क़ीर आयो। फ़क़ीर चवण लॻो, सदा हणण लॻो त ए बादशाह, अल्लाह जे नाले ते ख़ैरात में तव्हांजी ज़ाल ॾियो। हाणे गेट ते जेके सिपाही बीठा हुजनि से चवण लॻा त फ़क़ीर चवीं छा थो, दिमाग़ सही अथई। बादशाह तोखे पंहिंजी ज़ाल कीअं ॾे? बादशाह शादी अॼु करे आयो आहे, पंहिंजी ज़ाल खे वठी आयो आहे, तोखे ॾे। फ़क़ीर चवण लॻो सिपाहियुनि खे त मुंहिंजो न अचे न वञे, मूं अव्हांखे त कोन चयो आहे न, आउं चवां पियो बादशाह खे, चवां पियो ऐं बादशाह ई अचे। सो बादशाह सां ई मुंहिंजो कमु आहे ऐं उहा ई सदा हणां पियो बादशाह जे हिसाब किताब सां। अव्हांखे न मां चयो न चाहियो, अमी माट करे वेहो। हाणे बार बार फ़क़ीर इहा सदा पियो हणे। बादशाह जो अंदरां ॿुधो त चवण लॻो त फ़क़ीर छा पियो चवे, नी फ़क़ीर खे अंदरि घुरायो वञे। फ़क़ीर जो अंदरि आयो। बादशाह चवण लॻो त फ़क़ीर ॾे ख़बर छा पियो घुरी। फ़क़ीर चवण लॻो त बादशाह सलामत, अल्लाह जे नाले ख़ैरात में तव्हांजी ज़ाल राणी मूंखे ॾियो। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, बादशाह तमामु सुठो माण्हू हो। अल्लाह जी राह में ॾियणु माना हुनखे ॾींदो हो, अल्लाह जी राह में तमामु जाम। बादशाह हैरान थी वियो। बादशाह चवण लॻो त कई अचनि था वञनि था, सदाऊं पंहिंजूं हणनि था घुरनि था, पैसा या ॿी का शइ या कुझु न कुझु। फ़क़ीर तो कहिड़ी सदा खणी आयो आहीं ऐं छा थो घुरणु चाहीं? पैसो तोखे खपे, पैसो तोखे ॾियां, अटो खपे, सामान खपे, जेका शइ घुर तोखे ॾियां, पर ज़ाल जी सदा पियो हणी, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई। फ़क़ीर चवण लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, अल्लाह जे नाले तोखां घुरींदमि न, पोइ खणी का बि शइ हुजे, कुझु बि हुजे, तोखे त अल्लाह जे नाले ॾियणी आहे न। चई हाओ, चई पोइ मुंहिंजी सदा आहे, पोइ हाणे ॾींहुं थो या कोन थो ॾीं? बादशाह चवण लॻो त चलो ठीकु आहे, हाणे अल्लाह जे नाले तो चयो आहे त अल्लाह जे नाले तां सिरी कुर्बान आहे, पर शादी आऊं करे आयो आहियां अॼु। आऊं वञी पहिरीं मुंहिंजी ज़ाल खां पुछा करियां, पुछा करणु लाज़मी आहे। अल्लाह जे नाले बिल्कुलु आऊं ॾियण जे लाइ तयारु आहियां, पर पुछा हुन खां करियां। आयो तव्हां, आयो पंहिंजी ज़ाल राणी। फ़क़ीर चयो त भले वञी पुछा कर। पंहिंजी ज़ाल खे चवण लॻो त ॻाल्हि ॿुध, अहिड़े क़िस्म जो फ़क़ीर आयो आहे, तूं मूंखे ॼाणी न सुञाणी। फ़क़ीर अची सदा हणी वेठो आहे, चवे थो त अल्लाह जे नाले तुंहिंजी ज़ाल राणी मूंखे ॾे। हाणे अल्लाह जे नाले घुरे थो, आऊं त नेक दिल माण्हू आहियां, अल्लाह जे नाले सभु कुझु ॾियण वारो आहियां, पर हाणे तूं न मूंखे एतिरो ॼाणी न सुञाणी, तोसां शादी करे आहियो, अॼु तोखे वठी आहियो, अञा हालांकि तोखे लावण वारो जोड़ो बि पातो पियो आहे। हाणे तुंहिंजो छा ख़्यालु आहे? फ़क़ीर त इहा सदा हणी बीठो आहे। हाणे मूं सोचियो त पहिरीं आऊं पुछा करियां मुंहिंजी ज़ाल खां, हालांकि हुन सदा ई अहिड़ी हई आहे। ज़ाल चवण लॻी पंहिंजे मुड़ुसु बादशाह खे त बादशाह सलामत, जेको बि फ़ैसिलो तव्हां कंदो सो मूंखे मंज़ूरु आहे, छो त हाणे आऊं तुंहिंजी ज़ाल आहियां ऐं तुंहिंजी फ़रमान बरदार आहियां, जीअं चवंदे ईअं आऊं कंदसि। त बादशाह चवण लॻो त चलो ठीकु आहे, पोइ तूं वञ फ़क़ीर सां गॾु, मूं ॾिनो अल्लाह जी राह में तोखे फ़क़ीर खे। चलो ठीकु आहे। बादशाह पंहिंजी ज़ाल राणी खे उतां वठी आयो, उन लावन जोड़े मंझि अची फ़क़ीर खे ॾिनी। फ़क़ीर चवण लॻो त अल्लाह जे नाले तो मूंखां मुंहिंजी ज़ाल राणी घुरी, हीअ आहे तोखे अल्लाह जे नाले तां ॾियणु, सिरी कुर्बान आहे। सिर चवंदे तोखे सिर ई ॾेई छॾंदो पंहिंजो। फ़क़ीर चवण लॻो त बाबा ठीकु आहे, बसि तो मुंहिंजी सदा पूरी कई, ॿियो मूंखे कुझु न खपे। हाणे फ़क़ीर उन ज़ाल बादशाह जी खे राणी खे वठी ऐं थियो रवानो। हाणे जॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर वज़ीरनि खे, राज भाग सभिनि खे पई, कंहिं ॿियनि बादशाहनि खे पई, त बढ़िया हिन बादशाह छा कयो? शादी करे आयो, कॾहिं हिन शादी बि न कई, मस्तु वञी हिन शादी कई ऐं हिकिड़ी राति बि पंहिंजी ज़ाल सां हिन न गुज़ारियो। फ़क़ीर अची सदा आई, अल्लाह जे नाले हिन पंहिंजी ज़ाल ॾेई छॾी। अची एतिराज़ थियणु लॻो, सभु अची गॾु थिया, कई बादशाह अची गॾु थिया, वज़ीर ही हू सभु अची गॾु थिया। चवण लॻा त बादशाह ही तो छा कयो? बादशाह चवण लॻो त अल्लाह जे नाले जेका शइ जेको बि घुरे थो सो आऊं ॾेई छॾींदो आहियां। चई उहो त ठीकु आहे, पर बहरहाल सोन को अटो को पैसा को हेॾां होॾां, पर हाणे तो ज़ाल। चई हाणे सदा ई हुन अहिड़ी आई, अल्लाह जे नाले सां केरु रोके? तो मूं हुनखे ॾेई छॾी। चई न, तूं सही कोन आहीं। तूं जॾहिं पंहिंजी इज़त ई जेको आहे सो ॿियनि खे ॾियो थो छॾीं, ऐं सुभाणे तूं कीअं ही बादशाही हलाईंदे, कीअं राज भाग हलाईंदे? पंहिंजी इज़त बि जेको आहे सो तो ॾेई छॾी, पोइ ॿियनि जी इज़त सां तूं कीअं कंदे? अबा सभु एतिराज़ करण लॻा, सभु चवण लॻा त बादशाह खे इन तख़्त तां हटायो वञे ऐं हितां हिनखे निकाली ॾिनी वञे। सभिनि जो एतिराज़ थियो। बादशाह चवण लॻो चलो ठीकु आहे, जेकर अव्हांखे इहो मंज़ूरु आहे त आऊं बादशाही तख़्त ते न वेहां, त पोइ बसि इहो ई कपिड़नि जो लटो मूंखे पातो पियो आहे, ऐं कुझु बि नथो खणां। बादशाही जेको वेह हलाए आऊं वञा थो हलियो। अबा हाणे उहो बादशाह त उन बादशाही मञा फिटो थियो, निकितो ॿाहिरि। हाणे उन बादशाह ते उन बादशाह जे वज़ीर खे विहारे उहा बादशाही हलाइण जे लाइ ॾिनी वई। हीअ बादशाह उतां निकिरी पियो उन हिकिड़े लटे मंझि, कुझु न खयईं, अकेलो सिर तां निकितो
हाणे हलंदे फिरंदे कंहिं अहिड़ी जॻह ते आयो, चवणु लॻो अलाह जी राह में काफ़ी कुझु ॾिनूं, जेको बि घुरंदो त ॾिनमि, पर हाणे वञी पुछा ॻाछा त करियां त सही, घटि में घटि कंहिंखां पुछा करियां त सही त ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। कंहिं न कंहिं पोतल खां वञी पुछा करियां, को अहिड़ो हुजे मन ॿुधाए इन सवाल जे जवाब। हाणे ही निकिरी पियो, हलंदो 10-15 ॾींहं थिया, को अहिड़ो माण्हू हिनखे मिलियो कोन। सभिनि सां इहो सवाल त करे, पर इन जो जवाबु केरु ॾेई न सघे। न बादशाह जा हाल हीणा थी विया, कपिड़ा लटा सभु मेरा सफ़ा, माना बादशाही मज़ा सफ़ा हिकिड़ो बादशाह मज़ा आम माण्हू थी वियो। हाणे आयो पे रस्तो वठियो त अॻियां हिनखे हिकिड़ो कुराड़ो गॾिजी आयो, हुन वटि पुछा करणु लॻो त बाबा साईं ॾे ख़बर, हिकिड़ो सवालु मुंहिंजो आहे। पुछा करणु लॻो कुराड़ो त बाबा सवाल पुछा कर, कहिड़ो आहे? चई बाबा साईं आऊं उन सवाल जे जवाब जे लाइ निकितो आहियां त ॾियण जो सवाबु केतिरो आहे, न ॾियण जो गुनाह केतिरो आहे। कुराड़ो चवणु लॻो त बाबा तुंहिंजो सवाल त तमामु भलो आहे, पर मूंखे एतिरो इल्मु कोन्हे जो तोखे इन सवाल जो आऊं जवाबु ॾियां त ॾियण जो सवाबु केतिरो हूंदो आहे, न ॾियण जो गुनाह केतिरो हूंदो आहे। इहा ख़बर त मुंहिंजे रब पाक खे ई आहे, बाक़ी बाबा इहो इल्मु मूंखे न आहे। चई बाबा तोखे ख़बर न आहे? चई बाबा मूंखे ख़बर न आहे। त उन महिल बादशाह उन कुराड़े खां थी वरी हलंदो रहियो। आयो शाम वारो टाइम, सिज लथे वारो टाइम अची थियण वारो हुजे, आयो उते हिकिड़े सौदागर जो घर हुजे, तमामु वॾो बंगलो हुजे, ओतागड़ी ठही पई हुजे, सौदागर ओताग ते वेठो हुजे। बादशाह सोचियो त हाणे वञी हिते अॼोकी राति गुज़ारिजे, पोइ सुबुह जो वरी हितां निकिरजे, जे घर को आहे त वञी इन खां बि सवाल जो जवाबु पुछा करियां। आयो अची ओताग ते सौदागर वेठो हुजे, ही न अची हाल वाल कया। बादशाह पुछा करणु लॻो त बाबा हाणे आऊं आयो आहियां, मुसाफ़िर माण्हू आहियां, कम जे हवाले सां निकितो आहियां, अॼोकी राति हिते रहणु चाहियां थो, जे अगरि तव्हांजी इजाज़त हुजे तव्हां मूंखे मानी वग़ैरह खारायो त आऊं हिते राति रहां। सौदागर बि को सुठो माण्हू, नेकदिल माण्हू, सो चवणु लॻो त बाबा मुसाफ़िर रोज़ी अलाह जी आहे, तव्हां वेहो, तव्हांखे मानी वग़ैरह तमामु जाम मिलंदी, मानी तव्हां भले खाइजो, हिते राति रही पोइ। सौदागर बाबा मानी वग़ैरह ठाराए वरिती हेॾां होॾां, हिनखे अची मिली कई हेॾां होॾां। हाणे मानी वग़ैरह खाई हिन दंग कयो त हिते सौदागर हिन खां पुछा करणु लॻो त कहिड़े कम जे हिसाब सां तूं निकितो आहीं? बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, छा तोखे उन जो जवाबु ईंदो? सौदागर चवणु लॻो त तव्हां मूंखां पुछा करियो, जे अगरि इन सुवाल जो जवाबु मूंखे आयो त तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। बादशाह चवणु लॻो त सुवालु मुंहिंजो इहो आहे, ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो आहे। हिते चवणु लॻो उहो सौदागर त बाबा हाणे इन जो मूंखे जवाबु नथो अचे जो तव्हांखे आउं ॿुधायां। चई नथो अचे? चई न। चई पोइ वञा थो अॻियां, वरी मन को अहिड़ो मिली वञे, मन इन सवाल जो जवाबु मूंखे ॾे। चई हा। चई पोइ वञी थो त पोइ सही आहे, बराली यार को तोखे अहिड़ो मिली वञे, सवालु तव्हांजो तमामु भलो आहे, जेकर इन जो को जवाबु मिली वञे त पोइ ॾिसजांइ यार मूंखे बि को औलाद थी पवे, पुछा ज़रूरु करियो, चइजांइ औलाद मूंखे यार आहे कोन, शादी मुंहिंजी खे 10 साल थिया आहिनि पर औलाद कोन्हे, माल मिल्कियत तमामु जाम आहे, औलाद खां सवाइ ज़िंदगी कहिड़ी आहे? बादशाह चवणु लॻो त बाबा जी अगरि को मूंखे मिली वियो त पुछां, औलाद में करे ईंदुसि, कहिड़ो मसइलो आहे तव्हां सां जेको तव्हांखे औलाद कोन्हे? ख़ैरनि जो राति जॾहिं अची गुज़ारी, सुबुह जो बादशाह उन सौदागर खां मोकिलाए वरी हलंदो रहियो। आयो कंहिं अहिड़ी जॻह ते अची पुॻो, सौदागर जे घर खां इली तमामु परे मटे आयो, ॾिसे त उते हिकिड़ियूं 2 मायूं हुजनि, वेठियूं हुजनि, खरड़ो अबरो सबरो हुजे, मायूं 2 वेठियूं हुजनि, पाण में भेणूं हुजनि। हाणे ईअं ई वेठियूं हुजनि, हिन सोचियो त हाणे बुख मूंखे तमामु जाम लॻी आहे, वञा भला को मानी जो टुकर ॾियनि त मानी जो टुकर खाई वञा। आयो अची पुछा करणु लॻो त ॾियो ख़बर, सवाल जो हिकिड़ो जवाबु मूंखे ॾींदो? चई पुछा कर, कहिड़ो सवालु आहे? चई सवाल जो जवाबु मुंहिंजो इहो आहे त ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। चई असीं पाण मरूं पिया पंहिंजी जिंद खां, सोरनि में ज़िंदगी असांजी तोखे तुंहिंजे सवाल जे जवाब जी लॻी आहे। चई इहो वरी कीअं? चई केतिरे टाइम खां वठी असीं ॾुखनि वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया, हिकिड़ी मानी मिलंदी आहे असांखे, अधु हीअ खाईंदी आहे, अधु आऊं खाईंदो आहियां, माना खाईंदी आहियूं, असीं 2 भेणूं आहियूं, असांखे मानी रोज़ी मिले कोन थी, सफ़ा ईअं माना बुखनि वारी ज़िंदगी गुज़ार, सिर्फ़ु हिकिड़ी मानी माना मिलंदी आहे, सुबुह जो मिलंदी आहे, हिकिड़ी माना राति जो मिलंदी आहे, इन खां वधीक असांखे मिले कोन थी। 2 भेणूं हिते ई वेठियूं आहियूं ऐं तोखे पंहिंजे सवाल जी लॻी आहे, जवाब जी लॻी आहे। हिन चयो त चलो ठीकु आहे, तव्हांखे सवाल जवाबु नथो अचे त ख़ैर, पर बहरहाल मूंखे बुख तमामु जाम लॻी आहे, जेकर तव्हां वटि कुझु हुजे त पोइ मूंखे खारायो। अबा उन महिल हिकिड़ी मानी हिननि खे अची मिली, हिकिड़ी माई चवणु लॻी त भले मानी तोखे खाराईंदासीं, असांखे मिली हिकिड़ी मानी आहे पर उन में जाम तोखे असीं खाराईंदासीं। त हिकिड़ी भेण चवणु लॻी त आऊं मुंहिंजे हिसे जी मानी हिनखे कोन ॾींदुसि। मानी हालांकि रोज़ी रब जी हूंदी आहे, माण्हू कंहिंखे बि टुकर ॾींदो, हुन में लही कोन पवंदो।
हाणे अधु मानी हुन खईं अधु मानी हुन खईं। हिकिड़ी भेण चवणु लॻी त आऊं मुंहिंजी मानी मुंहिंजा टुकर ज़रो गिरा बि हिनखे कोन ॾींदसि। सफ़ा माना हू जवाबु ॾेई वेई रे। बाक़ी जेका हिकिड़ी सा चवणु लॻी त बाबा रोज़ी रब जी हूंदी आहे, तूं अचे ही मुंहिंजे हिसे जी मानी खा, ख़ैरु आहे। अबा हुनजे हिसे जी मानी हुन भेण उन बादशाह खे ॾेई छॾी। बादशाह हुन खाधी। हाणे उहा माई जेका ठीकु ठाक हुई हुन त ज़रो बि कोन ॾिनो। हुन जेको मानी खाराई। असां पुछा करणु लॻी तूं किॾां थो वञी ऐं इहो सवाल जो जवाबु किॾां खणियो वञी? त चई बसि आउं वञा पियो, मन को सवाल जो जवाबु मूंखे मिली वञे। अची पोइ जेकर मिली वञे त पोइ असांजे बारे में पुछा कजां, असां सां कहिड़ो वेदन आहे, कहिड़ो मसइलो आहे जेको असांखे टाइम ते मिले। हिकिड़ी मानी थी, रुखी सुखी हिकिड़ी मानी मिले थी, केॾी महिल कीअं त केॾी महिल सुकल, केॾी महिल कहिड़ी। असीं खाई ढो नथा करे सघूं, पुछा लाज़मी कजां। अची भले ठीकु आहे, पुछा कंदो। बादशाह उतां निकिरी पियो, आयो कहिड़ी जॻह ते छा ॾिसे त उते माण्हू तमामु गॾु हुजनि, सफ़ा माना ई रश लॻी पई हुजे, लोड़े खे बाहि लॻी पई हुजे घरनि खे, लोड़े खे बाहि, घरनि खे बाहि लॻी, माण्हू उज उजांक लॻाए पिया आहिनि, उझाइनि पिया। हीउ बादशाह जो खणी आयो उते पुछा करणु लॻो त बाबा ॾियो ख़बर, हिकिड़ो सुवालु मुंहिंजो आहे, उन सुवाल जो मूंखे जवाबु ॾियो। चई कहिड़ो? चई ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। हमरान ॿिनि टिनि ॿियनि बि ॿुधो सो चवणु लॻा त यार छा पियो चवीं तूं, ख़बर कोन्हे केरु ऐं छा ऐं असांखे हिते पंहिंजी लॻी पई आहे, असांजे घरनि खे रोज़ बाहियूं लॻनि थियूं, ख़बर कोन्हे कहिड़ी शामत आहे असांजे ॻोठ ते। केॾी महिल हिन घर खे बाहि त केॾी महिल हुन घर खे बाहि त केॾी महिल हुन घर खे बाहि। तोखे तव्हांजे सवालनि जी जवाब जी लॻी आहे। चिमाट करे निकिरणी कर। हिन खे अबा हाणे ॻोठ जा माण्हू कई पर कंहिं बि जवाबु माना न ॾिनो। उन ॻोठ जो को हिकिड़ो कुराड़ो हो, को चङो माण्हू जेको वॾो माण्हू हो, उन ॻोठ जो को अॻुवाणो हो। तो चवणु लॻो त बाबा पोइ हाणे इन सवाल जो जवाबु जेकर तोखे मिली वञे, असांखे त ख़बर कोन्हे, असां सां ही वेदन लॻो पियो आहे, मिली वञे तोखे को अहिड़ो माण्हू, सवालु तुंहिंजो तमामु भलो आहे, मिली वञे त पोइ असांजे बारे में पुछा करे असां ते हीअ कहिड़ी शामत आहे जेको रोज़ घरनि खे बाहियूं थियूं लॻनि। जी बाबा ठीकु आहे, जेकर मूंखे मुंहिंजे हिन सवाल जो जवाबु मिली वियो त तव्हांजो बि खणी पुछा करे वेंदसि। हीउ निकिरी पियो। हाणे हलंदो पंधु कंदो, हलंदो पंधु कंदो, सफ़ा कंहिं माना ऋण बयाबान मां हलंदे हलंदे हिकिड़ो ॿ ॾींहं लॻी विया, को माण्हू हिन खे न गॼो, बुख उञाइल आयो की अहिड़ी जॻह ते छा ॾिसे त हिकिड़ो दरवेश वेठो हुजे, अलाह वारो माण्हू, सुठो माण्हू हिकिड़ो दरवेश वेठो हुजे, कंहिं वण जी छांव में पंहिंजो आस्थानो करियो। हिन खणी ॾिठो थो चवणु लॻो त लॻे थो त इहो ई माण्हू जेको मूंखे जवाबु ॾींदो इन सवाल जो। आयो अची हाल अहिवाल कई, सलाम कई। दरवेश चवणु लॻो त बाबा हाणे हिकिड़ो ॿ ॾींहं थियो आहे, तूं त ॾाढो बुखायल हूंदे, हुनखे त ख़बर पइजी वई। चई मानी पई अथई, खा पहिरीं मानी खा, पाणी पी। पोइ हाल अहिवाल त हिननि कया, मानी खाधी, पाणी पीतई, हुन सुख जो साह हुन पटियो बादशाह। 2-3 मिंट वेठो दरवेश। दरवेश चवणु लॻो उन बादशाह खे त ॾे ख़बर कहिड़े हिसाब किताब सां निकितो आहीं। चई बसि हिकिड़ो सुवालु उहो खणी आयो आहियां। चई हा। चई उहो सुवालु तूं खणी आयो, पर जिथां आयो आहियूं उते ॿिया बि मसइला तो सां हा, ऐं उन्हनि जा मसइला बि खणी आयो आहीं? चई हा, उन्हनि जा मसइला बि खणी आयो आहियां। चई पोइ हाणे पुछा कर भला तोखे ॿुधायां। चई हा। चई हा। चई हाणे आयसि पे हिकिड़े हंधां सौदागर जे मूंखे मिलियो पहिरीं। चई हाओ। चई हुनखे औलाद कोन्हे। चई 10 साल हुन चयो त थी वियो आहियां, जेकर चई तोखे को अहिड़ो माण्हू मिली वञे त पुछा कजांइ औलाद छो कोन थिए। चई हाणे तूं हितां वेंदे न? दरवेश चवणु लॻो तूं हितां वेंदे न? चई हाओ। चई उन राति वञी हुनखे चइजां त तो पंहिंजी ज़ाल सां मुलाक़ात करे औलाद हुनखे थी पवंदो। चई हा। चई हा। चई पोइ दरवेश चवणु लॻो त हाणे ॿियो मसइलो पुछा कर। चई हाणे ॿियो मसइलो इहो आहे त फलाणे हंधा आयसि ॿिए हिकिड़ियूं 2 भेणूं पाण में हुयूं, त हुननि बि इहा हक़ीक़त कई आहे त सोरनि में ज़िंदगी आहे, हिकिड़ी मानी मिले थी, अधु हीअ थी खाए, अधु हीअ थी खाए। चई असांजे बारे में पुछा करे छो? चई हाणे इन्हनि जो मसइलो जेको आहे न, जेको सौदागर आहे, चई हाओ। चई उन वटि जेको औलाद थींदो न, छोकिरो थिए या छोकिरी थिए, जेका बि थींदी, ठीकु आहे न, जेका बि थींदी, इन तुंहिंजे सवाल जो जवाबु तोखे उहा ॾींदी, न उन सौदागर जो उहो औलाद तोखे ॾींदो। चई इन सवाल जे जवाबु वरी मूंखे उन सौदागर जो जेको औलाद थींदो, माना छोकिरो थिए या छोकिरी थिए, माना उहा ॾींदो? चई हा, उहो ॾींदो। चई उहो कीअं ॾींदो? हाणे ॼमंदो उहो कीअं ॻाल्हाईंदो? चई तूं बसि हुनखे चइजां अलाह जे हुकम सां जेको आहे तूं ॻाल्हाए ऐं इन सवाल जो जवाबु ॾे। चई हा। चई हा। चई चलो ठीकु आहे। चई पोइ अञा दरवेश चवणु लॻो त अञा पुछा कर। चई हाणे ॿियो वरी अॻियां मूंखे हिकिड़ो घर गॾियो ॻोठ। चई हुननि चयो त असांजे घर खे रोज़ बाहियूं थियूं लॻनि, असांजे ॻोठ में जेके घर आहिनि रोज़ हुनखे बाहियूं लॻनि थियूं, केॾी महिल कहिड़े घर खे त केॾी महिल कहिड़े घर खे। चई इन सवाल जो जवाबु तोखे उहो बि उतां मिलंदो, उन सौदागर खे जेको औलाद थींदो उहो जवाबु बि तोखे उतां मिलंदो। चई उतां मिलंदो? चई हाओ। चई बसि तूं हुनखे अलाह जे हुकम सां चइजांइ जीअं ॼमे 2-3 ॾींहंनि जो थिए त हुनखे तूं खणी अचिजांइ,
उनखे बसि चइजांइ अलाह जे हुकम सां बसि मूंखे सवाल जवाबु ॾे। चई हा चई हाणे मेन सवाल मुंहिंजो, चई तुंहिंजो कहिड़ो मेन सवाल? चई मुंहिंजो मेन सवाल इहो आहे त ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो। दरवेश चवणु लॻो, खिली पियो। दरवेश चवणु लॻो त बाबा इन सवाल जो जवाबु तोखे उहो सौदागर जो पुटु ॾींदो। छोकिरो थिए या छोकिरी थिए, जेको बि थिए सो तोखे उतां मिलंदो। चई पकी ॻाल्हि? चई हा पकी ॻाल्हि। चई पोइ आउं भले मोटी वञा? चई भले मोटी वञी, जितां जितां आयो आहीं उतां ई हलियो वञि। चई हा। हीअ अबा हाणे दरवेश खां मोकिलाए करे जीअं वरियो, पोयां जो खणी वरी लोणो वञी दरवेश ॾांहुं। दरवेश जो त आस्थानियूं न हुजे, का शइ न हुजे, कुझु बि न हुजे, बसि खयल लॻो पियो हुजे। हिन ॾिठो त माना हीउ दरवेश को आयो ई मुंहिंजे लाइ हो सवाल जवाबु माना अहिड़े हिसाब सां ॿुधाई, वरी गाइबु थी हलियो। हीअ वरी निकिरी पियो, हलंदे हलंदे आयो, अची उन ॻोठ वारनि वटि पुॻो। उन्हनि पुछा कई त असांजे सवाल जो को जवाबु मिलियो? चई हा बिल्कुलु, पर सबर करियो तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि। चई हा। वरी आयो अॻियां, जिथे ॿ भेणूं रहंदियूं, आयो उते त उहे ॿ भेणूं हुजनि ई न। हितां हुतां ख़बर वरितई, चई हीअ त मरी वियूं। चई मरी वियूं? चई हा, ही मरी वियूं। वरी हुतां निकितो आयो सिधो हलंदे फिरंदे अची वञी सौदागर जे घर। सौदागर जे घर आयो, सौदागर खां हाल अहवाल कयईं, पुछा कयईं। ऐं सौदागरनि खां पुछा कई, चई ॾे ख़बर। अची हीअ ॻाल्हि हीअ आहे, पर हाणे अॼोकी राति तूं वञी तव्हांजी ज़ाल सां मिलो, तव्हांखे औलाद थी पवंदो। चई हा। अबा ख़ैरनि जो ठीकु आहे। सौदागर उन राति पंहिंजी ज़ाल सां वञी मिलियो। हाणे उहो बादशाह त तुंहिंजी ओताक ते रही पियो। ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त हिते सौदागर चवणु लॻो वञी बादशाह खे, त ॻाल्हि ॿुध, तूं हाणे केॾांहुं वेंदे? तो वटि माना को अहिड़ो सिस्टम वग़ैरह आहे कोन, हिते ई रही पोइ जेसि ताईं वञी औलाद मूंखे थी पवे। चई भले ठीकु आहे। बादशाह हुते रही पियो। हाणे बादशाह खे बि सवाल जवाबु वठिणा हुजनि उन छोकिरे खां। हाणे छोकिरो थिए या छोकिरी थिए, चई हाणे सवाल जवाबु माना मूंखे लाज़मी जवाबु खपे इन सवालनि जो। हीअ बि उते वेही रहियो। ख़ैरनि जो अबा हाणे उन सौदागर खे औलाद थी पियो। औलाद थियो न्याणी जो, छोकिरी जो औलाद थी पियो। हाणे छोकिरी जो औलाद थी पियो त हिते हिकिड़ो ॿ ॾींहुं गुज़रियो त सौदागर बि ॾाढो ख़ुशि थियो त माना मूंखे औलाद थी पियो। त बादशाह चवणु लॻो उन सौदागर खे त हाणे इन तुंहिंजी न्याणी खे खणी आ, त हिते मुंहिंजो कुझु कमु आहे। सौदागर अबा हाणे न्याणी खे खणी आयो। हाणे हिते उहो बादशाह पुछा करणु लॻो उन नंढड़ी छोकिरी खां त अलाह जो हुकम थियो आहे, तूं मूंसां ॻाल्हा त ॾियण जो सवाबु केतिरो आहे, न ॾियण जो गुनाह केतिरो आहे। त हिते उहा नंढड़ी छोकिरी ॻाल्हाइणु लॻी। चई बिल्कुलु ॾियण जो सवाबु केतिरो आहे, न ॾियण जो गुनाह केतिरो आहे। चई हाणे तूं वञु। बादशाह चवणु लॻो त तूं वञु या सौदागर जे चवां मां को वञे, फिलहाणे हंधि हिकिड़े झंग में जीअं हिते आऊं ॼाई आहियां, हिकिड़ो ॿारु ॼायो, उहो वञो खणी अचो। अबा हाणे वियो, वञी उतां ख़बर पई, हितां हुतां ॻोल्हींदा हुआ, हिन ॾस पतो ॾिनो नंढड़ी छोकिरी। उतां वरी ॾिठो हुआ हिकिड़ो ॿारु नंढड़ो, उहा बि छोकिरी हुजे, केरु फिटी करे वियो हुजे झंग में। खणी उतां उहा आया, परेशान थी विया, जी हीउ छा मसइलो आहे। हाणे उहा सौदागर वारी धीउ नंढड़ी छोकिरी ॻाल्हाइणु लॻी त चई ॻाल्हि ॿुध, तूं हिकिड़े दफ़ा आयो हुएं, असीं ॿ भेणूं आहियूं, हीअ मुंहिंजी भेण आहे, आउं बि जेको हिनजी भेण आहियां। चई तूं असां न आहियो, जेको असां ज़िक्र कयो त हिकिड़ी मानी असांखे मिले थी त अधु हीअ थी खाए, अधु आउं थी खायां। चई हाओ। चई पोइ आउं सौदागर जे घर थी आहियां, जेको मूं तोखे मानी खाराई हुई, ॾियण जो सवाबु इहो थियो। चई हाओ। ऐं चई हिन तोखे मानी जो गिराए कोन, हालांकि रोज़ी रब जी हूंदी आहे, हिन मानी कोन्हे। चई हाओ। चई पोइ हीअ नाजाइज़ थी, कंहिं कोठे ते वञी थी नाजाइज़ थी, हिन खे केरु झंग में फिटी करे वियो त न ॾियण जो गुनाह केतिरो, न ॾियण जो गुनाह इहो न। अबा बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त अलाह जे अॻियां तौबा। चई असीं मरी वियोसीं। सौदागरी धीउ नंढी छोकिरी चवणु लॻी, नंढी हाणे ॻाल्हाए पई अलाह जे हुकम सां। चई जेका ॾियण जो सवाबु मूं तोखे ॾिनो त आउं सौदागर जे घर वञी थियसि, ऐं न ॾियण जो गुनाह त हीअ वञी किथे कंहिं कोठे वर में जेको हो उते जेको आहे सो हीअ नाजाइज़ वञी थी, केरु हिन खे फिटी करे हिते छॾे वियो। चई वञु, वाजो कमु थी वियो, भेण ॾियण जो सवाबु ॾिस केतिरो, न ॾियण जो गुनाह ॾिस केतिरो। चई हाणे असीं ॿई भेणूं हिते थियूं आहियूं, सो हिन न ॾिनो, सो हीअ नाजाइज़ थी वञे हिते, ऐं जेको मूं ॾिनो त आउं वञी सौदागर अमीर जे घर वञी थियसि हिकिड़ी सुठी। चई हाओ। चई हाणे घरनि खे जेके बाहियूं लॻंदियूं, मूंखे दरवेश चयो त इन सवाल जो जवाबु बि खपे, इन सवाल जो जवाबु मूंखे खपे। त हिते उहा नाजाइज़ छोकिरी बि ॻाल्हाइणु लॻी नंढड़ी। चई बिल्कुलु। चई हाणे आउं उते ई जेको थी आहियां, जेको उन घरनि में जेके बाहियूं वग़ैरह लॻनि थियूं न, उते ई कोठो आहे, ज़नाकारी बदकारी तमामु जाम आहे उन ॻोठ में, उते ई आउं नाजाइज़ थी आहियां। वॾो हुते माना कोठो आहे, बदकारी ज़नाकारी तमामु जाम आहे। सो हाणे इन ॻोठ खे तॾहिं त माना जेको बाहियूं वग़ैरह लॻंदियूं, अलाह नाराज़ इन ॻोठ सां ॾमरजी पियो आहे, त इन्हनि खे वञी चओ त इहे ज़नाकारी बदकारी इहे सभु उन ॻोठ जे अॻवाने चओ त इहे बंदि कराए, ख़तमु कराए, निमाज़ूं क़ाइमु करे,
ऐं मस्जिदूं वीरान लॻियूं पियूं सफ़ा बेहयाई तमामु जाम वञी हिननि खे चयो त अलाह जे अॻियां तौबा कनि त जीअं इहा शामत टरे। अबा हिन जॾहिं इहो ॿुधो सो तजब में पहुची वियो। तौबा हाणे चवणु लॻो वञी सौदागर मूंखे मुंहिंजे सवालनि जो जवाबु मिली वियो ऐं आऊं हाणे वञण वारी थो करियां, ख़बर मूंखे पहुची वई आहे। वरी उन सौदागरी धीउ खां पुछा करणु लॻो त पोइ अञा बि मूंखे ॿुधां त ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो, अञा बि का ख़बर चार। जीअं हाणे जेको तूं पंहिंजे हिसाब सां जेको निकितो आहीं इन जी ख़बर तोखे अञा ई अॻियां पवंदी, तूं हलियो वञ भले। जी हा। अबा हाणे सौदागर चवणु लॻो त हाणे हीअ जेका छोकिरी थी आहे नाजाइज़ ची इहा, त हिते उहो बादशाह चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तोखे औलाद हुए हो कोन्हे, हिकिड़ी न्याणी थी पई आहे, हीअ पाण में ॿ भेणूं हुयूं अॻु में पहिरीं जनम में, हाणे तूं हिन खे पाण सां गॾु रखी आहे त हीअ नाजाइज़ थी वई आहे। तो हाणे हिन खे पंहिंजे हिसाब सां पर बहरहाल माफ़ु करण वारो रब पाक आहे, पर तूं न्याणी आहे रखी आहे पाण वटि। बादशाह जी सुहिणी सलाह सौदागर बि खणी उन खे बि रखियो। हाणे उन महिल बादशाह हितां मोकिलाए सिधो आयो उन ॻोठ वारनि खे सॼो सभु कुझु सम्झाए करे हेॾां होॾां अची बिल्कुलु ज़नाकारी कोठो तमामु वॾो हिते हीअ शइ आहे, ॻोठ असांजो वॾो आहे, इहो कमु आहे। चई आहे त हिन खे ख़तमु करियो बाबा, बुराई हूंदी आहे। चयो आहे ठीकु आहे अबा, इहे शयूं सभु उन्हनि ख़तमु करायूं। हाणे उन महिल उहो बादशाह उतां निकिरी पियो। बादशाह खे जो इली टेम थियो, लटा मेरा हाल हीणा आयो कंहिं अहिड़ी जॻह ते, हाणे ताईं पाणी जो तलाउ हुजे, चवणु लॻो त वञी वेंझां। अबा कपिड़ा लाहे जीअं उन तलाउ में टुॿी हईं, टुॿी हणी अंदरि जी ॿाहिरि निकितो त छा ॾिसे त उहो तलाउ हुजे ई न। कपिड़ा हिनजा बदिली थी विया, रुॻो माना ही गुल बाग सफ़ा सिस्टम जन्नत लॻो पियो हुजे। चवणु लॻो त हीअ आउं किथे पुॼी वियो आहियां, छा जो खणी पिया ॾिसे त हिंदोर में हिन वारी ज़ाल राणी लुॾे पई। हिन जॾहिं इहो ॾिठो त चवणु लॻो त अड़े हीअ छा थी वियो, ची हीअ त वाह जो कमु थी वियो। ज़ाल मुंहिंजी हीअ आउं कहिड़ी जॻह ते पुॼी वियो आहियां, ज़ाल मुंहिंजी हिंदोरे में लुॾे पई, जेका मूं फ़क़ीर खे ॾेई छॾी हुई ख़ैरात में। आयो तव्हां सिधो पंहिंजी ज़ाल वटि। ज़ाल खे चवणु लॻो त ॾे ख़बर, मूं त ॾेई छॾियो फ़क़ीर खे ख़ैरात में, जेको हुन मूंखां घुरी हुई ख़ैरात में, तुंहिंजे नाले में तो मां घुरी हुई, ऐं तूं हिते वेठी आउं कहिड़ी जॻह ते पुॼी वियो आहियां। त हिते हिन वारी ज़ाल राणी चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, तोते त हुई इहा हिकिड़ी आज़माइश, तूं अलाह जी राह में ॾियण वारो माण्हू आहे, तोते हिकिड़ी इहा आज़माइश आख़िरी ऐं नंढी आज़माइश हुई जेका तो पूरी कई, माना अलाह जी राह में तो माना मूंखे क़ुर्बान करे छॾियो, ऐं हालांकि तूं पंहिंजो सिर ई क़ुर्बान ते कयो त इहा तोते हुई आज़माइश। हू फ़क़ीर बसि को वली को दरवेश ख़बर कोन्हे केरु हो, बसि तोते आज़माइश हुई, सो आयो या आज़माइश तोते माना जेको थी असां उन माना तो पूरी कई। ऐं जेको उहो फ़क़ीर दरवेश खे धीअ करे मुंहिंजे मथे ते हथु रखी चवणु लॻो त हाणे हीअ जन्नत आहे, तूं जन्नत में वेही इन हिंदोरे में लुॾ जेसि ताईं तुंहिंजो मुड़ुसु तो वटि ईंदो। सो हाणे इली टेम खां वठी जीअं मूंखे हुतां वठी आयो उहो माना फ़क़ीर अची मूंखे हिते धीअ करे जीअं राई पाण वियोलियो, जीअं हिते आऊं माना वेठी आहियां तुंहिंजे ई इंतज़ार में। मूं चयो हाणे कॾहिं थो मुंहिंजो मुड़ुसु अचे, हाणे तूं आयो आहीं, हीअ जन्नत आहे, तूं नेक दिलि माण्हू, सुठो माण्हू, अलाह जी राह में हर शइ ॾियण वारो माण्हू, अलाह बि तोसां राज़ी, तोते ही हिकिड़ी आज़माइश हुई, तूं हाणे हिते आयो आहीं जन्नत में। आउं काफ़ी टाइम खां वठी तुंहिंजो इंतज़ार बि करियां, तूं हाणे जन्नत में आयो आहीं। इते जॾहिं हिन ॻाल्हि ॿुधो सो चवणु लॻो त वाक़ई रब पाक आहे, सो बिल्कुलु अलाह जी राह में ॾियणु खपे। ऐं मूंखे सुवाल जो जवाबु मिली वियो त ॾियण जो सवाबु केतिरो, न ॾियण जो गुनाह केतिरो, ख़बर चार मूंखे बि इन जी पहुची वई त बिल्कुलु अलाह जी राह में ॾियणु खपे। ही दुनिया ही दौलत आरज़ी आहे, ही मिल्कियत सभु आरज़ी आहे, हिते ई पई वेंदी, आख़िर त फ़ना आहे, कुझु न मिलंदो हिन दुनिया में। जा अलाह जी राह मां ॾींदो त उहा ई दौलत आहे, उहा ई क़ीमत आहे। जेको दुनिया में माण्हू कमाए थो त बहरहाल जे कमाए थो त पंहिंजे हिसाब सां पोइ बहरहाल अलाह जी राह में बि ॾियणु सही आहे न। जे अलाह जी राह में ॾींदासीं त उहा दौलत असुलु पंहिंजी दौलत उहा आहे। किथां वञा कीअं थी अची आऊं जन्नत में पुॻसि, मुंहिंजी ज़ाल मूंखे मिली वई, उहा बि जन्नत में, चई बसि आउं बि तुंहिंजी ताबेदार रहियसि, मूंखे बि जन्नत मिली वई। माई चवणु लॻी त बसि फरमानबरदार हुआ त जेको तुंहिंजो चयो वञे, मूंखे जन्नत मिली हुई तुंहिंजे ई करे, ऐं जेकर आउं टाइम ते ना करियां त आउं भला हले कीअं थियां हुआ, माना सज़ागारी थियां हुआ, दोज़ख मूंखे मिली वञे हा, पर बहरहाल मूंखे जन्नत मिली वई तुंहिंजे ई करे। सो बाबा अलाह जी राह में ॾियणु सही आहे। सो हिकिड़ियूं इंसान ते आज़माइशूं हूंदियूं आहिनि, केॾी महिल कहिड़े हिसाब सां त केॾी महिल कहिड़े हिसाब सां। अलाह खे राज़ी करणु लाज़मी आहे, अलाह जी इबादत करणु लाज़मी आहे। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी, उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।